माई खे फोन कर, अचे थी या अचे भी कान थी? अदा हाणे फोन मां न पर हू माई कंदी। तोखे पक्का है सोराना तो वो लिकरण में कामयाब थी वेंदी? गुलनार माई खे पाण सां गॾाए वठसि ऐं मूंखे पूरी पक आहे इहे ॿई हुतां निकिरी ईंदियूं। पोइ गुलनार जो छा करणो? हुनखे छा कंदासीं? हुनखे पूरो करे छॾींदासीं। गुलनार खे मारण जो गुनाह असां पंहिंजे मथे ते कोन खणंदासीं। हूअं ई हुनखे रेस चाकर खान गद्दारी जे इंजाम में मारे छॾींदो। तूं रुगो हुन मां हथ कढी छॾ। अदा पहिरियां हसीना बेगम न माई गुलनार खे हिते अचण ॾे, हुन खां पोइ फ़ैसिलो कंदासीं त हिन खे मारणो आहे या हिन खे छॾिणो आहे। तूं अहिड़ी मुसीबत खे पंहिंजे ऐं मुंहिंजे मथे में थो हणी। आसानी सां असां हिन मां जान कोन छॾाए सघंदासीं मुंहिंजा भाउ। अदा पहिरियां हू हसीना बेगम हुई, हुनजा हुकुम तुंहिंजे मथां हलंदा हुया, पर हाणे हू वञी हसीना रही आहे। साहब असां खां वधीक लाचार ऐं मजबूर। पहिरियां असां हुनजे हुकुम ते हलंदा हुआसीं, पर हाणे हू असांजे हुकुम ते हलंदी। तो उन निभागी माई जो गुरूर ॾिठो ई कोन्हे को। केॾी बि लाचार मजबूर हुजे पोइ बि आकड़ कान छॾींदी। अदा हाणे हुनखे असांजी मदद जी ज़रूरत आहे। हाणे असां हुनखे चवंदासीं उस ते वेह त उस ते वेहंदी, छांव ते वेह त छांव ते वेहंदी। मूं हींअर हुनखे मजबूर ऐं लाचार औरत ॾिठो आहे। अड़े हूअ जेॾीमहिल न रेस चाकर खान जे क़ैद मां निकिती, तुंहिंजे मुंहिंजे हथ में आई त हुनजा पर निकिरी पवंदई। न तूं संभाले सघंदेसि न मां संभाले सघंदुसांसि। हाणे हू असांजी मुठ में हूंदी ऐं हुनजा पर कटणु असां लाइ मुश्किल न हूंदो। अदा थोरो असांखे बर्दाश्त करणो पवंदो। पहिरियां हुन माई खां पैसा कढी पोइ हुन माई खे ॾींदासीं घुटो। अड़े पैसनि जी लालच में तूं बि मरंदे मां बि मरंदुसि। अदा अहिड़ो कुझु बि न थींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।